अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे त दर्दनि जे देश में हिन दहशत जे माहौल में दाह जूं हज़ारे दास्तानूं लिखण बावजूद बि ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदा। हिकु अज़म हो जंहिंजे बुनियाद ते शऊर जी शमा बारे जहालत सां सरेआम जंग जो ऐलान कयोसीं। अक़ल ऐं शऊर जा हथियार खणी लफ़्ज़नि जी जादूगरी सां कलम जे नोक ते वेही ज़हननि खे उहा ताक़त बख़्शी जीअं हक़ ऐं बातिल जी शनाख़्त में को शक बाक़ी न रहे। हर मोड़ ते लिखियोसीं, हर माग ते लिखियोसीं, ख़ौफ़ खां आचा थी बेखौफ़ थी लिखियोसीं। क़तलगाहुनि जा वहशतनुमा बाब खोले साम्हूं रखियासीं त तारीख़ जे तहखाननि में लिकल उहे हक़ीक़तूं खणी ज़ंजल ज़हननि जे बंजर ज़मीननि खे ॾेखारियूंसीं त मता किथां इनक़िलाब जा अजूबा ज़ाहिर थी पवनि। अक़ल शऊर जो सफ़र पंहिंजे पंध में रहियो, पर जियापे जी जंग में हथियार खणण ई विसरी विया। सम्झ में इहो नथो अचे त आख़िर किथां शुरूआत कयूं। हिते त ज़ुल्म हर रोज़ हिकु नओं रूप वठे थो। जहालत, मुफ़लिसी, गुरबत, बेवसी जहिड़ा मसइला हिकु तरफ़, पर हिते सभ खां वॾो अलमियो इहो आहे त असांखे असांजे हालतनि जी परवाह न रही आहे। तवील ग़ुलामी ज़हननि खे मफ़लूज बणाए छॾियो आहे। हाणे हिते हर शख़्स माज़ूर बणिजी चुको आहे। अहिड़ा माज़ूर जेकी सहारे खां बग़ैर चूरी बि नथा सघनि। कंहिंखे मुर्शिद जो सहारो खपे त को सरदार जो भोतार जो तलबगार आहे या वरी को सियासतदान जो ग़ुलाम आहे। ख़ुदि मुख्तियारी आज़ादी त असांजे रत में ई शामिल न आहे। 150 रुपया पेट्रोल ते लांग मार्च करण वारी क़ौम 291 रुपया थियण ते वात मां वाई बि नथी कढे, छो त सियासतदाननि जो सहारो न आहे। लांग मार्च बि सियासतदाननि जे इशारनि ते थींदा आहिनि। अॼु उहे माठ आहिनि त क़ौम बि माठ आहे। पर सवाल सिर्फ़ महांगाई जो न आहे, मसइलो ग़ुलामी जो आहे। इन ग़ुलामी जे एवज़ जेकी तोहफ़ा मिलनि था उन्हनि खे बर्दाश्त करणु सच पुछो त हाणे वस में न रहियो आहे। के हिकु कुवत जी ग़ुलामी हुजे त आज़ादी में बि आसानी रहे थी, पर हिते त हर लोफर बदमाश 2 नंबर अयाश परस्त माण्हुनि खे पंहिंजे मथां हुक्मरानी जो सर्टिफिकेट ॾेई छॾियो आहे। कंहिंखे पीर बणायो वेठा आहियूं त कंहिंखे मुर्शिद जो ताज पारायो वेठा आहियूं। पाण खे फ़ख्र सां मुसलमान सॾाइण वारनि खे एतिरी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इस्लाम में सिर्फ़ अलाह जे अॻियां झुकण जी इजाज़त आहे। अलाह ऐं उन जे रसूल ते ईमान रखण ई हिकु सचे मुसलमान जो अक़ीदो आहे। हिते त माण्हू खे सजदा पिया कनि, ईमान जा तारा लाहे जन्नत जा दरवाज़ा पिया खोलनि। असां इन्हनि पीरनि मुर्शिदनि खे एतिरो त मान ऐं इज़त बख़्शी आहे जो सिर्फ़ वात सां चऊं नथा, बाक़ी हैसियत ख़ुदा जहिड़ी ॾिनी आहे। असल में ॾोह असांजो बि न आहे, छो त ॻाल्हि सॼी इल्म जी हूंदी आहे जंहिंखे हासिल करण असां सिखियो ई न आहे। अक़ल खां कमु वठण लाइ सोचणो पवे थो ऐं सोचण जो असांखे कॾहिं मौक़ो ई न आहे मिलियो। तव्हांखे ख़बर आहे त अॼु हिन जदीद दुनिया में जेकी बि आज़ाद क़ौमूं रहनि पियूं उन्हनि वटि न पीर आहिनि, न मुर्शिद, न दरगाहूं आहिनि, न वरी तावीज़। मज़े जी ॻाल्हि, उन्हनि खे मुर्शिदनि खां बग़ैर जेका औलाद नसीब थिए थी उहा औलाद असांजी औलाद खां 100 दफ़ा बहितर आहे, छो त हू पंहिंजो हिते किरदारु ठाहे वञे थी। हू पंहिंजे समाज खे ख़राब नथी करे। तावीज़नि खां बग़ैर बि उन्हनि खे शफ़ा मिलियो वञे, पीरनि खे सजदा करण खां बग़ैर बि उन्हनि जा मसइला हल थियो वञनि। आख़िर छो उहे क़ौमूं तरक़ी करे ख़ुशहाल बणिजी वियूं ऐं असां अॼु बि पंहिंजनि मासूम बचनि जा लाश खणण में पूरा आहियूं। पंहिंजे पाण खां पुछो, दिली सुकून कॾहिं नसीब थियो आहे? कॾहिं सुकून जी निंड कई आहे? तव्हांजे अखियुनि कॾहिं ख़ुशहाली जा नज़ारा कया आहिनि या कॾहिं सदाईं ज़ुल्म ऐं बरबरीअत जा किस्सा ॿुधा आहिनि? खोले ॾिसो त हिते हर माण्हू जे सीले में हज़ारे दर्द पलनि था। आख़िर फ़र्क़ु छो आहे? काफ़िरनि जे मुल्क में जिते शराब, जुआ, हर तरह जी आज़ादी आहे, पोइ बि उते इंसान महफ़ूज़ आहे। हिते सभु हाजी जन्नती आशिक़ रसूल हुजण बावजूद बि हालत इहा त न इंसान महफ़ूज़ आहे, न समाज ज़िंदा आहे। ॻाल्हि सिर्फ़ असल चार्जी बि न आहे। जेकॾहिं हुन इहो ज़ुल्म कयो आहे त उहो नाक़ाबिले माफ़ी आहे, फांसी हुन जो मुक़दर आहे। पर नोट कयो त हर जॻह ते तव्हांखे अहिड़ा ई सानिया नज़र ईंदा, पोइ उहा यूनिवर्सिटी हुजे, मदरसा हुजनि या सरकारी इदारा हुजनि। हर जॻह ते वहशत तव्हांखे वार कंदे नज़र ईंदी। ख़राबी जॻहनि में न आहे, असांजे अंदर में मौजूदु आहे। भले आज़माए ॾिसो, सभु हवेलियूं ढाहे छॾियो, यूनिवर्सिटियूं ख़तमु करे छॾियो, मदरसा बंदि करे छॾियो, पोइ बि अहिड़ा ज़ुल्म बंदि कोन थींदा, छो त हिते असीं वरी बि उहे साॻिया ई रहंदासीं। ॾिसो, कंहिं बि समाज जे सुधारे लाइ बुनियादी फ़र्क़ु नज़रिये जो हूंदो आहे, सोच जो हूंदो आहे। ही जहालत अॼुकल्ह जी न आहे, इन जी बि तवील तारीख़ आहे। असल में क़ौमनि जी सुजाॻी लाइ तहरीकूं अमल में ईंदियूं आहिनि, उहे तहरीकूं जेकी पाण सां गॾु मज़बूत नज़रिया खणी हलंदियूं आहिनि। ॾिठो वञे त यूरोप जी सुजाॻी में अहम किरदारु रेन डेकार्ट जो हो, जंहिं मादी दुनिया ऐं ज़हन जी दुनिया खे अलॻि अलॻि खाननि में विराए छॾियो। मादी दुनिया खे सम्झण जा ज़रिया अक़ल, हवास ऐं तजर्बा हुआ, जंहिंजे बुनियाद ते साइंसी इल्म वजूद में आया, ऐं ज़हन जी दुनिया खे सम्झण लाइ वजदान ऐं मुराक़बो हुआ। यूरोप जा सभई इल्म डेकार्ट जे बुनियादी फ़लसफ़े स्पेक्टिज़म यानी शक ऐं डुअलिज़म यानी ॿ रस्ते वारे फ़िक्र जी पैदावार आहिनि। उन दौर में सिंध में अञा दुनिया जे हक़ीक़तनि खे परोड़ण जो ज़रियो अक़ल जे बुनियाद ते न हो, जंहिंजे करे हर ॻाल्हि खे सम्झण लाइ रूहानियत या के मौज़े जो सहारो वरितो वेंदो हो। यूरोप में अॻिते हली अक़ल जे बुनियाद ते अदब जी क्लासिकल तहरीक वजूद में आई ऐं दाख़िलियत जे बुनियाद ते वजूदत जनम वरितो ऐं साइंस जे बुनियाद अदब जे मार्कसी तहरीक जनम वरितो। जॾहिं यूरोप में अक़ल ऐं ॾाहक जी तहरीक ऊंदाही जा दौर ख़तमु करे रही हुई, उन वक़्तु सिंध में तोहम परस्ती, पीरी मुरीदी पंहिंजो उरूज माणे
आणे रही हुई। सिंधी माण्हुनि जी जहालत जग मशहूर थियण लॻी। तॾहिं मुख़्तलिफ़ मुल्कनि मां माण्हू शाह सईदनि जा चोला पाए सिंध जे माण्हुनि खे बेवकूफ़ बणाए हिते न सिर्फ़ आबाद थी विया बल्कि उन्हनि जा मुर्शिद सरकार बणिजी विया। छो त तहक़ीक़ी बुनियादनि ते सोचण ऐं सम्झण वारी सघ सिंधी माण्हुनि में न हुई। सिंधी माण्हुनि खे इन ॻाल्हि ते सोचण जो कॾहिं मौक़ो ई न मिली सघियो, छो त हिकु तरफ़ जागीरदारी समाज वॾेराशाही, ॿिए तरफ़ अरगून, तुर्खान, मुग़लनि, पुर्तगालनि ऐं अफ़गानी पठाणनि जी यलगार हली रही हुई। रहियल सहल कसर बादशाहनि जे दरबारनि पूरी करे छॾी। अहिड़ा किस्सा माण्हुनि खे ॿुधाया विया जो माण्हू राजा महाराजनि खे ख़ुदा जा वली सम्झण लॻा ऐं उन्हनि जे ख़ासि माण्हुनि खे ख़ुदा जा ख़ासि माण्हू सम्झण लॻा। इहो ई सबबु आहे जो मोइन जे दड़े खां पोइ सिंध में सिविलाइज़ेशन स्टेबिलिटी किथे बि नज़र नथी अचे, छो त अक़ल या तजुर्बे ऐं शक जे बुनियाद ते का ॻाल्हि सोचण जो सिंधी माण्हुनि खे कॾहिं मौक़ो ई न मिली सघियो। जॾहिं अंग्रेज़नि सिंध फतेह कई त उन्हनि पंहिंजा अक़ली, साइंसी, समाजी ऐं सियासी बुनियाद पूर्ण हिते मुंतक़िल कया। राजा महाराजनि जो दौर ख़त्म थियो त बर सगीर में तरक़ी जी नई राह खुली। मुख़्तलिफ़ इदारनि जा बुनियाद विधा विया, आपाशी निज़ाम बहितर बणायो वियो, रेलवे जो ॼार विछायो वियो, दर्सगाहुनि खे हथी वठाई वई, तालीमी निज़ाम बहितर थियण लॻो। इन समूरे एनवायरमेंट जो बि सिंधी माण्हुनि जे ज़हननि ते को ख़ासि फ़र्क़ु न पियो। जेतोणीकि उन दौर में मिर्ज़ा कलीज बेग जहिड़नि अज़ीम किरदारनि सिंधी माण्हुनि में शऊर पैदा करण लाइ वॾियूं कोशिशूं कयूं, पर तमामु घटि पैमाने ते ज़हनी बदिलाव आणे सघिया, छो त असांजे माण्हुनि में मुतालो करण, सोचण ऐं सम्झण जी आदत ई न हुई। पीरी मुरीदी ते केतिरा ई किताब लिखिया विया, मज़मून शाये थिया, पर क़ौम जो हिकु मख़सूस हिस्सो ई उनखे सम्झी सघियो। साईं जीएम सैद जे किताबनि क़ौम परस्ती जे जदीद नज़रिये खे नओं रंग ॾिनो, जंहिंजे करे सिंध जो स्टूडेंट तबिको क़ौम परस्ती ऐं पीरी मुरीदी खां बाग़ी थियण लॻो। शक जे बुनियाद ते गैबत जी ऊंधा ते सवाल उथारण लॻो। हिते जहालत खे ख़त्म करण लाइ अक्सर कोशिशूं इन करे नाकाम वयूं, छो त माण्हुनि जो उहो अंग जेको जहालत में जीए पियो उहो उन मां निकिरण ई नथो चाहे। हिन जदीद दौर में जिते दुनिया चंड जा सफ़र तय करे मरीख़ जे मदार में घुमी रही आहे, उते असांजा माण्हू अञा बि मुर्शिदनि खे सजदा करे करामतुनि जो इंतज़ार करे रहिया आहिनि। औलाद मुर्शिद ॾे, बीमारी में शफ़ा मुर्शिद ॾे, रोज़ी मुर्शिद जे करे अचे, घर में सुकून मुर्शिद जे करे आहे, फसल सुठो थिए तॾहिं बि मुर्शिद जी दुआ। उहो मुर्शिद जेको पंहिंजे इलाज लाइ सुठी अस्पताल ऐं बहितरीन डॉक्टर ॻोल्हींदो आहे। ज़ुल्म पाण ई नाहिन थींदा, तव्हांजे दावतुनि साईं ईंदा आहिनि। फिरौन तॾहिं पैदा थींदा आहिनि जॾहिं माण्हू माण्हू खे सजदा कंदा आहिनि। असीं अॼु बि 16वीं सदी में जीऊं पिया। उहा ई जहालत आहे, उहा ई रवायत आहे। माज़ी में कॾहिं सोचण जो मौक़ो न मिलियो, का ॻाल्हि न आहे। हाणे त सोचो, अक़ल जे बुनियाद ते दुनिया खे परखण जी कोशिश कयो, ज़िंदगी जे फ़लसफ़े खे सम्झण जी कोशिश कयो। तव्हां छा आहियो, छो आहियो, बसि इन ॻाल्हि खे सम्झी वठो। दुनिया जूं तमामु हक़ीक़तूं तव्हांजे साम्हूं अची वेंदियूं। पहिरीं ॾिसो तव्हां छा आहियो। यकीनन दुनिया जे ॿियनि इंसाननि जीअं इंसान ई आहियो। आइंस्टाइन, स्टीफन हॉकिंग, न्यूटन, गिलेलो, थॉमस एडिसन जहिड़ा हज़ारे साइंसदान तव्हां खां मुख़्तलिफ़ न हुआ। उन्हनि जूं बि 2 अखियूं, 2 कन, 2 हथ ऐं 2 पेर ई हुआ। जेकॾहिं मुख़्तलिफ़ इहो हो जो हू मुसलमान न हुआ, पोइ अलकंदी, जाबर बिन हयान, बू अली सीना, मोहम्मद अब्न मूसा, याकूब अलकंदी, मोहम्मद अल इदरीसी जहिड़ा साइंसदान केरु हुआ? उहे त तव्हां मां ई हुआ, मुसलमान हुआ, असां जहिड़ा ई इंसान हुआ। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त उन्हनि जी सोच आज़ाद हुई। उहे हर शइ खे तहक़ीक़ी बुनियादनि ते परखण जी कोशिश कंदा हुआ, सोचींदा हुआ, सम्झंदा हुआ, अक़ल शऊर जे बुनियाद ते कमु कंदा हुआ, पंहिंजे दिमाग़ जो इस्तेमालु कंदा हुआ। बाक़ी मुख़्तलिफ़ कुझु बि न आहे। हाणे ॾिसो तव्हां छो आहियो। छा तव्हां इन करे आहियो जो ग़ुलामी करे सघो, पीरनि खे सजदा करे सघो, वॾेरनि सरदारनि जा ज़ुल्म बर्दाश्त करे सघो, या मंसूर मेहदी, चे गवेरा, लेलन, माओ ज़ेडंग जहिड़नि अज़ीम किरदारनि जीअं ज़ुल्म ख़िलाफ़ उथी इनक़लाब जी राह हमवार करे सघो? ख़ुदा जेकी सलाहियतूं उन्हनि खे बख़्शियूं उहे असां में बि मौजूदु आहिनि, पर अलमियो इहो आहे जो उहे असां वटि इस्तेमाल में ई न आहिनि। ज़हन ज़ंग जी चुका आहिनि, सोचण सम्झण वारी सघ विञाए वेठा आहियूं। इन करे सदियूं गुज़रण बावजूद बि पंहिंजे पेरनि ते न बीह सघिया आहियूं। सहारनि जी तलाश यतीम बणाए छॾियो आहे। अॼु हर दर ते दाह जी हिकु दास्तान रखी आहे। ख़ुदगर्ज़ी जी खिज़ा ख़यालनि खे खंडर बणाए छॾियो आहे। जीअण जे ढोंग में अहिड़ा जॾियासीं जो जियापे जे जीअ ते सवाल जा निशान लॻी विया। यादि रखो त जहालत सिर्फ़ु ऊंधा जंहिंमें अक़ल जे वजूद खे जलावतन कयल आहे। जहालत जो कमाल इहो आहे त अखियूं जेको चहिरो ॾिसनि थियूं, हक़ीक़त में उहो नक़ाब हूंदो आहे। ऐं जॾहिं अखियूं नक़ाब जे पुठियां लिकल चहिरो ॾिसनि थियूं, तॾहिं समाज में इनक़लाब ईंदो आहे।